नाम धाड़ियल राहिब शर समेत पंजन धाड़ियलन गिरफ्तारी पेश करे छड़ी आहे। 1 करोड़ इनाम याफ्ता धाड़ियल राहिब शर पांजे साथन समेत गिरफ्तारी पेश कई। ज़हूर शर, मिली, नादिर, मोरियो शर ऐं सिंधु शेख भी पान के पुलिस हवाले करे छड़ियो। अहम ख़बर ॾियूं पिया वांखे त बदनाम धाड़ियल राहिब शर समेत पंजन धाड़ियलन गिरफ्तारी पेश करे छड़ी आहे। 1 करोड़ इनाम याफ्ता धाड़ियल राहिब शर पांजे साथन समेत गिरफ्तारी पेश करे छड़ी। ज़हूर शर, मिली, नादिर, मोरियो शर ऐं सिंधु शेख भी पान के पुलिस हवाले करे छड़ियो। बदनाम धाड़ियल राहिब शर समेत पंजन धाड़ियलन गिरफ्तारी पेश करे छड़ी। अहम ख़बर खां वांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। बदनाम धाड़ियल राहिब शर समेत पंजन धाड़ियलन गिरफ्तारी पेश करे छड़ी। 1 करोड़ इनाम याफ्ता धाड़ियल राहिब शर पांजे साथन समेत गिरफ्तारी पेश करे छड़ी। ज़हूर शर, मिली, नादिर, मोरियो शर ऐं सिंधु शेख भी पान के पुलिस हवाले करे छड़ियो। अवां खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। नाज़रीन, बदनाम धाड़ियल राहिब शर समेत पंजन धाड़ियलन गिरफ्तारी पेश करे छड़ी। 1 करोड़ इनाम याफ्ता धाड़ियल राहिब शर पांजे साथन समेत गिरफ्तारी पेश कई। ज़हूर शर, मिली, नादिर, मोरियो शर ऐं सिंधु शेख भी पान के पुलिस हवाले करे छड़ियो। बदनाम धाड़ियल राहिब शर समेत पंजन धाड़ियलन गिरफ्तारी पेश करे छड़ी। बदनाम धाड़ियल राहिब शर समेत पंजन धाड़ियलन गिरफ्तारी पेश करे छड़ी। 1 करोड़ इनाम याफ्ता धाड़ियल राहिब शर पांजे साथन समेत गिरफ्तारी पेश करे छड़ी। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफ़ार मलिक सां। जी गफ़ार, छा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल। रौती जो कच्चे वारो इलाइक़ो है जिथे 1.5 महीने खां जेको आहे रेंजर जे सेक्टर कमांडर आहे सैयद नदीम अब्बास शाह, DIG सचखंड नासिर अफ्ताब पठान जे अॻवानी में जेको आहे पुलिस ऐं रेंजर सां जेको आहे वफ़ाक़ी इंटेलिजेंस एजेंसी जी मदद सां जेको आहे 1.5 महीने का ऑपरेशन हलंदड़ आहे जंहिंजो नालो जेको आहे ऑपरेशन निजात मेहरान रखियो वियो आहे। इन ऑपरेशन जे नतीजे में जेको आहे रौती जे कच्चे अंदरि जेको आहे दहशत जी अलामत वधीक जेका 5 ख़तरनाक ॾोहारियुनि पारां जेको आहे ॾोहनि जी दुनिया खे छॾे पंहिंजे हथियार वेठा करे घोटकी पुलिस गिरफ़्तारी पंहिंजी ॾेई छॾी आहे। पेश थींदड़ ॾोहारियुनि में जेको आहे 1 करोड़ इनाम याफ्ता बदनाम धाड़ियल राहिब शर, ज़हूर शर 50 लाख इनाम याफ्ता, मूली शर, नादिर शर ऐं मोरियो शर समेत सिंधु शेख जेका 5 ॼणा शामिल आहिनि। होॾां जेका इनजी जेका गिरफ़्तारी जेका तस्दीक जेका DSP वार्ड अब्दुल क़ादिर सुमरो पारां कई वई आहे। होॾां DSP अब्दुल क़ादिर सुमरो मूजिबि त सिंध हुकूमत जे हुकुम ते जेको आहे कच्चे अंदरि DIG सचखंड नासिर अफ्ताब पठान जी अॻवानी में जेको आहे वफ़ाक़ी इंटेलिजेंस एजेंसी ऐं जदीद टेक्नोलॉजी ड्रोन जी मदद जेको आहे निजात मेहरान ऑपरेशन जेको जारी कयो, जंहिंजे नतीजे में जेको आहे पुलिस खे हिकु वॾी कामयाबी मिली आहे, जंहिंमें 5 ख़तरनाक ॾोहारियुनि जेको आहे जेका रौती जे कच्चे अंदरि जेको दहशत जी अलामत बणियल हुआ जेका 5 अगवा ॾोहारियुनि जेको पंहिंजी गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। जन मथां जेको आहे अगवा, बताखोरी, कत्ल, चोरी ऐं पुलिस मुक़ाबलनि समेत जेका जेका संगीन नोयर केस जेका दाख़िल हुआ, जंहिंजो क्रिमिनल रिकॉर्ड में पुलिस हथु करे वरितो आहे। गिरफ़्तारी ॾींदड़ बदनाम 5 ॾोहारी जेका जंहिंमें राहिब शर ऐं मोरियो शर जेका 5 पुलिस ऑफिसरनि जेका ऐं एहलकारनि जी शहादत में मुलविस आहे, जंहिंमें शहीद DSP अब्दुल मालिक भुट्टो, SHO अब्दुल मालिक कमांगर, शहीद SHO दीन मोहम्मद निगारी ऐं पुलिस एहलकार मोहम्मद सलीम चाचड़ ऐं जतोई पितावी जी शहादत में जेका मुलविस आहे, जन जेको आहे पंहिंजी गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। उन्हनि पुलिस पेश थींदड़ जेका ॾोहारी उन्हनि पंहिंजे ॿियनि साथियुनि खे जेको पैगाम ॾिनो आहे त जेको आहे हुकूमत जी पॉलिसी ते जेको अमल कंदे पंहिंजे हथियार फिटा करे ॾोहनि जी दुनिया खे छॾे जेको आहे पंहिंजो गिरफ़्तारी ॾियो छा जीअं त असीं हिकु इज़त जी ज़िंदगी गुज़ारे सघूं। जॾहिं त DIG जो वधीक चवणु आहे त हीअ असांजो निजात मेहरान ऑपरेशन एसी ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं जेको आहे कच्चे खे जेको आहे मुकमल तौर ते क्लियर न करायो वेंदो ऐं जेको ॾोहनि खां करायो वेंदो ऐं ॾोहनि जे ख़ात्मे ते असांजो ऑपरेशन जेको आहे जारी रहंदो। ठीकु आहे गफ़ार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।